टेम घणो थियो रसोया वा सेल विजराणा तो केदी नहीं तोर पाण पाए छडिया यो तरीको तुंहिंजो विजरायो सा वणे जो टेम घणो जाणे ॿुधाए मूंखे टेम 12:15 12:15 हां हे अचणा 12 वगे त न आया रेस कूड़ो आ એને કે ના કૂડો આયો अचांडे स દિલુ કૂડો આયો अचे अचे दिलू अस्सलाम वालेकुम रेस वालेकुम अस्सलाम ચાલ આવા शाबा वेयो वेयो કિનો પરે કા બધું બાબા ચાલ खेरा ચાલ अल्हम्दुलिल्लाह दुआ ता खुश है खेरा ने छाजे का आया सर खत्ता वाले फैसले ते फैसलो अच्छा ता जो फैसलो हां है अच्छा नालो है खसार व्याजी खसारो है ता खुदन उधर छाजो फैसलो कराया बा अदा मसलो जरा चलियो आ माने के वठी नो स्कूटर किस्तन ते करे ये तकरीबन साल थी वने गाल के साल जो फैसलो वाली क्यों दाबो तो हाने शिकरा वा जरे न थोड़े पैसा डी केड़ो है साईं अरबा जो अरबा तारीख 21 एक बाबा है हां हिन मूंखे गाॾी 8:30 बजे साढ़े टेप लिखे है वाला टेप लिखे ने डी केड़ो है अरबा चयो मैं रज़ा हिन शाम जो मंझंदि जो मंजन जो हिन मूंखे गाॾी ॾिनो और करे बिया तो मां बाजू करे ॻाल्हाए थो न हिकिड़ो अदा ने मुंजो बयान रिकॉर्ड कर को बुधो बुधायो हिकु मिनट मां पंहिंजी ॻाल्हि त ॾिसां हा हिकिड़ो ॻाल्हाए मां शुरू हा तूं ॻाल्हाए साईं असल में मां के वठी नो मोटरसाइकिल 15000 घट त भई फैसलो करायो था 15000 कहिड़ो माण्हू ॻाल्हाए थो यार सम्झ में कोन थो अचे हे त मां हे तव्हांखे हिकिड़ो त ॻाल्हाए न फैसलो कराइणो आहे न वेणो आहे एकड़ो ॻाल्हाए पहिरियां हिकिड़ो ॻाल्हाए हिन भाऊ मुंहिंजो ज़ामिन पियो मूंखे लारा ॾिनई किस्तनि ते नई गाॾी 10000 ते मां एडवांस ॾिना अच्छा तव्हांखे लाराइण नहीं सर फैसला त असां सभिनी शिकल मूंखे लारा ॾिनई नी ज़ामिन हे हुयो खुदन जे हा ख़ुदा लारा ॾिनई तक़रीबन साल जी ॻाल्हि आहे मां हिन लाराइण नहीं हा भाउ लारा ॾिनई अच्छा छा आहे घणो न ॻाल्हाए उन खां पोइ मां जॾहिं पंहिंजा ॿिन्हिनि जा खाता खोलाया उन में असांजे वॾनि जा खाता निकिता जिन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करणु ज़मीननि ते ऐं उहे पैसा नथा ॾियनि हाणे गाॾी लाइ ॾिए मां गाॾी में कब्ज़े कई आहे ऐं उहे पैसा हिनखे नथो ॾियां मां बाबा हे मुंहिंजो कर्ज़ी आहे दे सन छो न तो दे वो मुंजी तुंजे वडन सा पानी देती रहती तुंजो कमरा है उनसा ठीक है तो को भी लिखत काने का तो के मैं स्कूटर वठी दिनो 50000 पे तो किस्त मके 6 महीना किस्त देनी उनका भाई कने वठाए न हो बाबा तुंहिंजो शायदि कहिड़ा हुओ त ॿुधाए शायदि का चवंदा अथई कोई ना शायदि पोइ ईअं कीअं असां तव्हांजो फैसलो मञींदा रहे रहिस बाबर असां वटि आहिनि खाता जेके पुराणा वॾनि जा निकिता आहिनि वॾा उहे कान अचनि वॾा त वया वॾा वया भाऊ उन्हें आधा भी गरिया होना कबर में आने दादा त सोमणे कान लॻा रहिस हाणे तव्हां कुझु भले कयो असां ग़रीब आहियूं हे मां पैसा न ॾींदुमि हे पहिरियों असांखे असां हक़ बाबा सां पाण में छा थियो पाड़ोसरी हिकु ई गोड़ जा आहियो हिकु गोड़ जा पोइ बि इहे नमूना कया अथव न विच में गिटिया पर घर में मारे छॾे यार पढ़ा लिखिया बुधायो भाई गाड़ी करे वठाए न हो सही गाड़ी के साल थी वा साल दिया ने 6 महीना किस्त पे आ रही है उनका को किस्त न तो पे आ अच्छा टाइम छा बोते 10:30 साढ़े 8 दी ओके उधर मैं लांती रे हर विसे तो दी नहीं केड़ो हारा लेकाऊ था न अरे बाबा सिरी ते गर्मी घणी आहे बिजली बिना ॿिए कहिड़ो कोई हाल अरे बाबा अच्छा जरे ता वापार तो पिया तो बियो कोई बिठो पाड़ियारो ना गर्मी हो सियारे में साईं सियारे में सियारे में कुतो बुतो बेलो बिठो उते ना तो हेरी गर्मी के छे रे हेरी तो तो होयो केड़ो इयो इयो रे मूंखे कुत्ता ने कहिड़ी ख़बर कुत्ता त भौंकंदा हुते साईं को बनी ना भौंकदा त बाबा भाॼी न आहे कुत्तो थो चई बाबा साहब कुत्ता हिन में कुत्ते में मूंखे कहिड़ो फ़र्क़ु इंसाफ़ आहे? खपे असांजा वॾा जेके ज़मीन करदा आहिनि मूंखे सभु ज़मीन वापसि ॾे मां हिन खे अॼु वटि गाॾी जो पैसा ॾींदो बाबा काथे पता आहे हैदराबाद और पचना रहा है रेस मसलो जो को आसो ता न समझो ना मुझो हिन किस्त ने प्यारी आ उनका पो मके शोरूम मारे बाबा वदरायो आ मके इज्जत जो प्लान किस्त दिखा साईं पानी आया ताके प्यारे हां किस्त किस्त न देनी आ बाबा डर नहीं है हाने मके एक ते इज्जत जो प्लान खपे बाबा फैसलो खपे इज्जत जो उनका पो गाड़ी जी जेका रकम आए वो गाड़ी रकम हल ठीकु आहे इन ॻाल्हि ते तूं ईंदो आहे पोइ असांजे वॾनि जा फ़ैसिला उहे बि सभु तूं असांखे ॾींदे हिन महिल जंहिं महिल वॾरा असांखे वदन के न कढो ना उन गुनाहगार छता गयो बाबा हाणे न कढो घरे खातो आहे कंदार खातो आहे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध हे हाणे ॻाल्हि हिते पहुती आहे न हो त तुंहिंजी ॻाल्हि सम्झे न तूं त हुनजी ॻाल्हि सम्झे हाणे हे ॻाल्हि रखंदा कुदरत ते त कंदासीं कुणा विझंदासीं 3 विच में हिन जो वणंदो मुंहिंजी घड़ी पायो आज भले हिन जो नालो लिखे कंहिंजो लिखे 3 कुणा निकिरंदा जंहिंजो नालो आयो उहा हीअ किस्त भरींदो बकाया पोइ किस्त हीअ तो कढी ठीकु आहे
ठीक है ठीक है मंजूर आवा ठीक है सही है अब आ कोणा था विचार ॿियो खणो विचार ॿियो खणो केर खणो तो आ विचार कोणा केर कर मां खणावा तू तू साईं फैसले वारो खबर मां तो खणा हा सही है ना जको खणे तू छोकरा ने छोकरो घर कर छोकरा आ जो करा रिया एडे बाबा छोटू तो डोली आवा मंडला आ रहा है कोण कर बस सुमा वाना का खणा ठीक है खोल ना खोल ना खोल ना खोल ना बोलो तो समझा मुझे बाबा बस मशीन खोले हाल तू आ खोल दो साईं ता मुझे नालो छोड़नो है ना में बाबा तां जो नालो तां मां छा क्या हाणे गलती कीजी पिया उनटे वेदो जो नालो अब हिकड़े जो नालो बे जो विझणो पवंदो न बिन जो कीअं कम मुझे केरी गलती साईं तुझी वॾी ग़लती आ वो न पाण में किस चूना न प्यारियो न हाणे हुननि जी भलाई कुदरत जे तरफ़ों तुंहिंजो नालो निकितो हुनखे छा कयूं असां तव्हां जे सर जे घर मां मंज़ूर थो कयां हा। भरियां थो किस्त सही हीअ आहे। मां तव्हां जा पैसा न खणाईंदुमि न मां हिते हूंदुमि बाबा फैसलो थी सही आओ तो फिर हिनखे तू भाॻो करायो त उते तू असांखे अरे बाबा सारा फैसले का मुतमिन तू असांखे बाबा ठीकु आहे बाबा बा असाने ॾियो बस सही आहे फैसले की आखिरी बार आख़िर तारीख़ हाणे हाणे साईं तारीख़ न नहीं हाणे जेको इज़त जो प्लान है जेका रक़म वो अकेले भरिंदो उहा बाबा तव्हांखे चांहि पीआरींदासीं हा। हे वधीक हाणे तव्हां थधो वधो पियो पाण में थधा वञी थियो ठीकु आहे ठीक है बाबा ठीक है ठीक है आई तू असां भाऊ बाबा हलो